अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां पंहिंजे हिकु इलाइक़े में आया आहियूं। उहा हिकु तारीख़ी जॻह ॾिसण आया आहियूं। हीअ आहे टोड़ी बंगलो। हीअ 1911 में पंहिंजी जाइ वरिती, जेको पंहिंजी शिकिल में आयो। हीअ तव्हां पाण ॾिसी रहिया आहियो, हिननि जी ख़ूबसूरती जेको 1911 में पंहिंजी माना ख़ूबसूरती में आयो। हीअ उहा जॻह आहे जंहिं ते ज़ुल्फ़कार अली भुट्टो पाण विज़िट करे चुका आहिनि। अकबर खान बुगटी अची चुका आहिनि। ही इरिगेशन जो गेस्ट हाउस बि सॾियो वेंदो आहे। हिन जी हिकु ख़ासियत इहा आहे त हिन में तव्हांखे ॾिसाईंदा त अॻिते हली त हीउ निशान जेको आहे ही निशान आहे। हिन निशान चवंदा आहिनि त हीउ हुयो जेको तव्हां किली ॾिसी रहिया आहियो। इहा किली झामो भयो, उन्हनि जो एतिरो क़द हुयो। हाणे बि असांखे इहा 13 फुट शायदि मथे हूंदी। इन जी निशानी इहा हुई त बाबा हिन जो क़द एतिरो हुयो 13 फुट। ऐं इन जी तव्हां ॾिसी रहिया आहियो त हाणे इहा सॼी ख़ूबसूरती त माना कीअं ठहियलु आहे, त हर शइ पोयनि जो नज़ारो, हीअ अॻियां जो नज़ारो हुयो, हीअ हाणे पोयनि जो नज़ारो आहे। तव्हांखे ॾिसायूं था पिया, तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो। जी दोस्तों, ही टोड़ी खां तक़रीबन 3-4 किलोमीटर परे हूंदो। ही उहो बंदि आहे जेकी 2010 में ॿोॾ जी माना शुरूआति, जंहिं ॿोॾ जी शुरूआति थी, उहा इहो ई बंदि हुयो। साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ बंदि हुयो जेको ख़तमु थी चुको। हाणे एरिगेशन ठाहियो आहे ॿिए दफ़ा। हीअ उहा जॻह आहे त माना 2010 में जेकी ॿोॾ आई जी शुरूआति हुई, उहा इन बंदि खां शुरूआति थी। हीअ तव्हां सॼो मंज़रु ॾिसी रहिया आहियो। हाणे हिननि जा रहवासी जेका आहिनि, जेके हिते रहनि था, उहे हिननि पंहिंजो हाणे ज़मीनूं आबाद कयूं आहिनि। हीअ तक़रीबन हीअ जेको पाणी आहे, अॻ में हिते न हूंदो हुयो, हिते ज़मीनूं हूंदियूं, आबाद हूंदियूं। हाणे हिते पाणी अची चुको आहे। हीअ तव्हां सॼो मंज़रु ॾिसी चुका हूंदव। हीअ असां तव्हांखे वरी ॾिसायूं था। हीअ जेको साम्हूं बंदि आहे न, हीअ उहो टोड़ी बंदि हुयो जेको 2010 में। ॿियो ही तव्हां ज़मीनूं जेके सरसब्ज़ ॾिसी रहिया हूंदव, ही 2010 खां पोइ 2-3 साल ई गैराबाद हुयूं। ही तव्हांखे सभु ॾिसायूं था पिया। ही ख़ूबसूरती तव्हां ॾिसी रहिया हूंदव। माशाअल्लाह साईं, तमामु जेको रहवासी आहिनि हितां जा महिनती आहिनि। उन्हनि जी जेकी साम्हूं जेके तव्हांखे ज़ूम करे जेको तव्हांखे बंदि ॾिसायूं था पिया, इहो ई 2010 में मुकमिल तबाह थी चुको हुयो। हाणे वरी ॿियो ई जुड़ी ठही वियो आहे जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो। उन खां पोइ 2010 खां पोइ जेके ज़मीनूं आहिनि 2-3 साल गैराबाद रहियूं। जेके माण्हू लुॾपणा करे चुका, उहे वरी साॻियो पंहिंजे इलाइक़े में अची चुका। उन खां पोइ पंहिंजी महिनत साॻी जारी रखियऊं, जेके ज़मीनूं आबाद करे रहिया आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो, माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरती आहे। हे जेकी आबादी आहे त उन माण्हुनि जी महिनत आहे साॻी, जेको पंहिंजी ज़मीन जी मालिकी करे रहिया आहिनि। असां तव्हांखे पंहिंजे ॻोठ इलाइक़े जी जेको मालूमात ॾिनीसीं। उमेदु आहे त तव्हांखे ही बंदि जो ॿियो पासो आहे। हिन पासे माण्हुनि आबादी कई आहे। हिन पासे 2010 खां अॻ में हिते माना मच्छियुनि जो चइजे त मच्छियुनि जो फार्म हूंदो हुयो। माण्हू हिते आबादी बि कंदा हुआ। हाणे बि तव्हां ॾिसी रहिया हूंदव त हिते माण्हुनि झंगु करे छॾियो आहे। काठी वाठी लाइ को माण्हू ॿाराड़ी इलाइक़े में काठी जे हिसाब सां कंदा आहिनि। इन जे करे हीअ हाणे तव्हां ॾिसी रहिया हूंदव त माण्हू पंहिंजे झंग लाइ कुझु करनि था पिया। हाणे असां तव्हांखे पंहिंजे इलाइक़े में कुझु इहे तारीख़ी जॻहियूं ॾिसायूंसीं। उमेदु आहे तव्हांखे इहे लाइक पसंदि ईंदा। उमेदु आहे तव्हांखे असांजो हीउ नंढिड़ो जेको असां 4 मिंटनि जो या 5 मिंटनि जो कोशिशि कंदा आहियूं त वॾो ठाहे सघूं। शुरूआति आहे, तव्हां ॿाहिरनि जी महिनत सां